अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। दोस्तों, आऊं आहियां अली हसन अब्बासी। किताब आहे GUGRU जन, विछड़ियल साथियुनि लाइ श्रद्धांजलियूं। लेखक रशीद भट्टी। छापो ॿियो, छपाईंदड़ रशीद भट्टी एकेडमी, साल 2016 ईस्वी, किस्त 16 जे पंहिंजो नूर निचोए विया। पाण वहीणी बेचई ऐं बीमार दिल हथां बेवस्ती कराचीअ पुगुस मस त ॿिए टे ॾींहं सुबुह सां बिस्तरे ते अख़बारूं वाचींदे इक़बाल जोगीअ जी तस्वीर ते नज़र पइजी वियमि। हिलाल पाकिस्तान वेझो करे ॾिठमि, फोटे सां गॾु वारी ख़बर पढ़ियमि त हौसला हारे वेठमि। अगई धड़की डोड़ंदड़ दिलि चओ पेरो उॾामण लॻी। वॾाइजी पाम फके अजरक ओढ़े लेटी पियमि। इक़बाल जोगी मरी वियो। सिंध जो जगो सद फनकार मुरली नवाज़ इक़बाल जोगी पने आकल तरफ़ शादी कमाइण वियो हो। उते सिंध जे हिन अज़ीम फनकार खे दिलि जो दौरो पियो ऐं मरी वियो। मुरली वॼाईंदे वॼाईंदे पाण जोगीअ मां कारीहर थी पवंदो हुयो। उथी ॻोरे शरीर खे हिक हथ सां तवाज़न में आणे लुॾण ऐं लहर हणणु शुरू कंदो हो। ईअं लॻंदो हो ॼण स्टेज ते कारीहर कबीले जो बादशाह किंग कोबरा फूकू हणी रहियो हुजे। अहिड़ो ई मुज़ाहिरो त उहो अञा हाणे हाणे इटलीअ में करे आयो हो। पंहिंजे फ़न ऐं देश जी मौसीक़ीअ जे साज़ खे समूरनि अज़मतुनि ऐं ऊचाइनि सां उजागर करे ऐं मंझराए आयो हो। गुज़िरियल गच सदीअ खां इक़बाल जोगी फ़क़ीर वारी रिवायती नांग रिझाइण ऐं गदा शफ़ा करण वारी मुरलीअ खे सिंध जे मौसीक़ीअ जी हिकु बेमिसाल दिलकश बेचैन कंदड़ ऐं मन मोहींदड़ लाफ़ानी साज़ साबित करे ॾेखारियो। ॿियनि जोगियुनि जा नांगनि नचाइण बजाए हू माण्हुनि खे मतवालो ऐं मस्तु करे लय में आणे लहरनि में विझी छॾींदो हो। उहो इक़बाल जोगी जंहिं पाकिस्तान जे अवामी मौसीक़ीअ जो दुनिया उहो हो प्रचार कयो जो उन जा सिफ़ारत खाना बि न करे सघिया। सो ईअं मरी वियो। पाकिस्तान जे क़ौमी प्रेस सिंध जे हिन सपूत जे मौत जी ख़बर खे एतिरी अहमियत बि न ॾिनी जेतिरी रुस्तम हिंद जे पुट इके पहलवान जे मौत खे ॾिनी। कोकलन मियां औज़ बिल्लाह, वज़ीर मियां तबले ते साथ ॾींदड़ सारंगी नवाज़, या आए हैं तेरे दर पे तो कुछ लेके जाएंगे ताड़ीअ जी थाप थाप ते ॻाईंदड़ हुजे हा त 40 ताईं पियो क़ौम तरफ़ां मातम जो अहवाल ॾिनो वञे हा ऐं ताज़ियती पैगाम शाया थियनि हा। ॼण मुल्क जे मौसीक़ीअ जो मौत थी वञे हा। पर मुरलीअ वारे इक़बाल जी ख़बर रुगो सिंधी अख़बार में ई हिकु ॿ ॾींहं हली, छो जो हू छोटे खान या बड़े खान जे शुजरे मां न हो, कंहिं हिंदुस्तानी रियासत जे दरबारी गवे जे आकह मां न हो, उन जी 7वीं पीढ़ी माकोड़ो मासात न हो त अरोड़ जे अणलसी ऐं अरीज मिटीअ मां ख़लकियल सिंध जो पाण खे पाण ठाहींदड़ मिसकीन सदा मलूक सदा हयात ऐं मुरलीअ जो मतवालो फनकार हुयो। मुंहिंजो कुॼाड़ो भेनर हिन बंबोर में। इक़बाल सिंध में मेलनि, सकाफ़ती मेड़नि ऐं प्रचारी इदारनि में अचणु देरि सां शुरू कयो। ॼण काल्ह जी ॻाल्हि आहे। उहो ई को 60 वारे ॾहाके जो शुरू या विच धारे। पर मां इक़बाल खे पंहिंजी सांभर खां ॾिसां ऐं मुरली वॼाईंदो ॿुधां ऐं वसां। ॻोठां ॾाॾो ऐं बाबो लॾे आया हुया, पर अरोड़ सां नातो न टोड़ियो हुयोसीं। ॿारूं उते ई हुयूं। यादि अथमि त बाबा जुमे ते अरोड़ ॾाॾे जी दरगाह ते ज़रूरु वेंदो हुयो। महीने में 2-3 दफ़ा उन खां सवाइ ॿनी ॿारे जी सार संभाल ते बि वञणो थींदो हुउसि। तंहिंखां सवाइ सौट चाचा मिट माइट उते सुमरणी परणी ख़ैरात ख़ैरे बि पियो वञणु थींदो हो। तनियनि में रोड़ीअ खां अरोड़ यको रोड ठहियलु कोन हूंदो हो। ॻोठां सवारी उठ बैलगाॾी या बगी ईंदी हुई त मां बि रौशे कोॾियो बाबा सां चुंबड़ी पवंदो हुउसि। उन खां सवाइ बि असां नंढे पोश वारा साल में 4 दफ़ा पाण में टोली ठाहे अरोड़ ज़रूरु वेंदा हुआसीं। सुबुह सां शटल ट्रेन ते
लोको शेड जे मज़दूरनि सां सखर खां शेड ताईं वेंदा हुआसीं ऐं उतां 3 मील खनि पंधु भेड़ींदा हुआसीं। या वरी साइकिलूं खणी नारा कैनाल जे इंस्पेक्शन पाथ वठी 8-9 मील जंगू हणी वञी ॻोठु पुॼंदा हुआसीं। हाणे जेॾी सवारीअ जी सहूलियत तॾहिं किथे हुई। उहे 4 मोकिया हूंदा हुआ। हिकु सावण जे वसकारे खां पोइ खंडरनि में भटकण जो चवंदा हुआ त उते हिंदू राजाउनि जो ख़ज़ानो पूरियल हुयो जो मींहं बाद ज़ाहिर थी पवंदो हुयो। ख़ज़ानो त कोन लभंदो हो, पर हिकु ॿ ट्रामे ऐं चांदीअ जा बुछड़ा ऐं बदसूरत सिक्का, जंहिंखे मक़ामी ज़ुबान में दमड़ा चवंदा हुआ, लही मोटींदा हुआसीं। ॿियो, पंहिंजे परॾाॾे ख़लीफ़े मोहम्मद आरिफ़ जे सालियाने उर्स 5 जमादल सानी ते, टियों कालका ऐं शाह शकरगंज जे मेले ते। ही मेला ॿई हिक ॿिए पुठियां रोज़ लॻंदा हुआ, अञा बि लॻंदा आहिनि। शाह शकरगंज जो मेलो शवाल जी 14 तारीख़ लॻंदो आहे, उन करे सॾिबोई 14 जो मेलो आहे। कालका मक़ामी तौरु हिंदू काली देवी खे चवंदा आहिनि, जंहिंजो मंदरु असांजे दरगाह जे साम्हूं वारे जबल में हिकु पथर जे दौर जी वॾी गार आहे। उते हिंदू 13 या 15 तारीख़ मेलो लॻाईंदा आहिनि। हिन मेले ते न रुगो अरोड़ आसपास ऐं सखर रोड़ीअ जा हिंदू ईंदा हुआ, पर ख़ैरपुर ऐं जेकबाबाद ताईं जा शौक़ीन सेठियूं बि ईंदा हुआ। हिन मेले में असां लाइ कशिश जा कई सबब हूंदा हुआ। हिकु त उते शरीक ॿिन्ही जिन्सुनि सां वास्तो रखंदा हुआ, सो सखर बंदर जूं सिकूं लहंदियूं हुयूं। ॿियो त शौक़ीन हिंदुनि लाइ भंग जा पकोड़ा ऐं बर्फ़ी ठहंदी ऐं विकामंदी हुई। असां बि आने जा पकोड़ा त आने जी बर्फ़ी वठी टाट थी बेफलक पिया छुड़ियल गाबनि वांगुरु घुमंदा हुआसीं। टियों हूंदो हुयो ॻोठाणी जाड़ी भगत जी भगत। भाईअ खे अरोड़ जी बाज़ार में विरहाङे खां अॻु हिते 20-30 दुकाननि जी नंढी बाज़ार हूंदी हुई। बकाल जो दुकानु हूंदो हुयो। असां अक्सर खांसि टोल वठण वेंदा हुआसीं। ॾाढो ज़िंदह दिलि ऐं शरीर हूंदो हुयो। औरतूं दुकान ते ईंदियूं हुयूं त ॻाइणु शुरू कंदो हो, पाण हुर तड़ियूं मायूं इझो ॼाण दुकान ते आयूं, कंगण ठूठ में पायूं इझो ॼाण दुकान ते आयूं। भगत विझंदो हो। भगत त ॿिया बि ईंदा हुआ, पर ही जो खिल भोग जो रंग भगत में विझंदो हो, सो ॿुधण वटां हूंदो हो। 14 जो मेलो त वरी को मेलो आहे। तसवुरु कयो, जबलनि जे माथिरीअ में हू मथां ई मक़ाम ते शाह शकरगंज जी चांडोकीअ में चमकंदड़ दरगाह, हिक पासे खां पहाड़ी नई जो ढोरो ऐं 3 पासनि खां जबलनि जे वांगे जो वराको, मज़ार जी इमारत खां जबलनि जे पासनि ताईं पखा, तंबू, तॾा, पड़ पत्थर ऐं उते टिम टिम कंदड़ गोलनि, बतियुनि, ॾींहनि ऐं लालटीनुनि जी झिरमिर, ॼण आसमान जा तारा हेठि लही आया हुजनि। किथे दुकान, किथे चौपड़, किथे तास रांदि, किथे जुआ, किथे भंग जो दौर, त सरंदीअ वारनि वटि वरी वितवार, देसी दुहे वारी जिवणी, कोटलीअ वारी विस्की या स्कॉच जा दौर। किथे फ़क़ीर चपड़ी यकतारे ते पिया ॻाईंदा ऐं नचंदा, त के वरी हारमोनियम ते वेठा सुराला पींदा। अजीब निज़ारो ऐं चहचटो हूंदो हुयो। हिक कुंड खां ॿी कुंड ताईं सॼी राति घुमंदे थकबा ई कोन हुआसीं। असुर जी आज़ान सां मेले जी मोट शुरू थींदी हुई। कालकान जे मेले जियां जुआ बि छे कंदी हुई। त राग जूं चौकियूं त घणियूं लॻंदियूं हुयूं, पर जा पी ऐं ख़ल्क बेगी मुहाणीअ जी मजलिस में हूंदी हुई, सा ॿियो किथे। अफ़सोस जो हिन मज़मून लिखंदे ई उहा ख़बर बि पढ़ियमि त बेगी मुहाणी या माई बेगम बि लाॾाणो करे वञी का जन्नत जी कुंड वसाई। अलाह रखी ऐं अलाह वसाईअ वारनि खां पोइ ॻाइण में जिवणी बि पंहिंजे नाले सां पैदा थी ऐं नाव कयाई, पर असांजे तर में ख़ासि करे ऐं उत्तर सिंध में आम तरह बेगी बि पंहिंजे नाले सां हुई। केर जो साणस बरमेचे सघे। जंहिं शादी वियांह में बेगी न आई त पेर भरींदड़ कोठींदड़ खे मेहणो ॾींदा, चे मियां बेगी न पई घुराए सघे त का सखर जी बाज़ार मां तिरक तालणी ई घुराई हा। मर्दनि जी महफ़िल में घणो करे शाह या को ॿियो क्लासिकी शाइर निहायत शाइस्तगी ऐं संजीदगीअ सां ॻाईंदी हुई। बेहूदगी ऐं अजाई सजाई ड्रेग ऐं कष्ट न कबी।
अंदरि ज़नानी राॼ में वेंदी त लाॾा ऐं सहरा बि चवंदी त झुमिर बि पाईंदी। रंग जी कारी, कद काठ जी पूरी पुनी, ॻिची डिघी, मुंहुं कुशादो, जहिड़ो हुयुसि रंग कोयल जहिड़ो, अहिड़ो ई हुयुसि तेज़ आवाज़। दरगाह ते आलाप कंदी त कूक कोयल जियां ॻोठ अरोड़ ताईं पई पड़ाॾो कंदी। मूंखे कई भेरा बेगीअ खे ॿुधण जो मौक़ो नसीब थियो। 17-18 साल अॻु मूं खेसि पंहिंजी सौट जे पुट जे तौर ते अरोड़ में मर्दाणी महफ़िल में ॿुधो। उमिरि जी मोट हुयसि, पर आवाज़ में अञा थेड़ न पिए आयल ॾेखारियो। कारो तन, कारो लिबास, पर अछो उजरो मन, गले में कठमाल, सॼी उमिरि ईअं रही। जहिड़ी बेगी फ़क़ीरियाणी सॾाईंदी हुई, अहिड़ी दिलि ऐं मन जी फ़क़ीरियाणी हुई। शादियुनि मुरादियुनि ते ॻाइण वॼाइण संदसि पेशो हो, पर केर जो ॾांहुंसि पेशावर ॻाइणीअ जियां नज़र बि विझे। दाद बि ॾींदुसि त वाह बेगम वाह, फ़क़ीरियाणी वाह। पाण बि ॻाल्हाइण ॿोलाइण ऐं वर्ताव में उहा ई रिवायती सिंधी लॼा वारी औरत जो नमूनो पंहिंजो फ़क़ीरी ऐं बेपरवाह मस्त तबियत करे कंहिंजी काणियारी ऐं काढी न थी। उन करे सिंधी मौसीक़ीअ जे संसार में उहो मक़ाम न माणे सघी जो माण घुरिबो हुअसि। बेगीअ सिंधी सकाफ़त ख़ासि करे राग ऐं सहरे जे अहिया में निमाया किरदारु अदा कयो, पर संदसि जीअरे कंहिं संदसि क़दुरु न कयो। सो ॻाल्हि पिए कयमि त उन 14 जे मेले ते असां लाइ कशिश जो कारण सांवरी सलोणी माई बेगी ई हूंदी हुई। 2 साल खनि अॻु उहा मुंहिंजे सालीअ जे छोकर जे तोहरनि ते अरोड़ आई हुई। काफ़ी बुत करे वई हुई, कुराड़प मथसि पंहिंजी छाप हणी छॾी हुई। इन मर्दनि में ॻाइणु बंदि करे छॾियो हो, रुगो अंदरि ज़ाइफ़ुनि में वेही सहरा ऐं लाॾा पिए ॻायाई। मूं महसूसु कयो त माई बेगीअ जो आवाज़ु मशहूरु ॻाइणनि ऐं ॻाइणनि जियां सदा जवान हुयो। माई बेगम रहंदी त रोहिड़ीअ जे मशहूरु गांगोटी ग्राउंड जे भर में हुई, पर संदसि मुदफ़न अलाए जे किथे थियो। सखर हुजा हा ऐं चाक हुजा हा त मरहुमा खे कुल्हे ॾियण जो शरफ़ ऐं नेकी ज़रूरु हासिलु करिया हा। चोथों मौक़ियो जंहिं ते अरोड़ वञणु असांजो ज़रूरु हूंदो हुयो, सो पीर बादल शेर जे जोगियुनि जो मेलो हूंदो हुयो। बादल शेर सिंध जे सरी जोगियुनि जो मुर्शिद आहे। 9 मुहर्रम ते सुबुह खां ई किथां किथां जा जोगी मज़हबी मतभेद धारा पीर बादल शेर जी दरगाह ते अचणु शुरू कंदा हुया। ॻोठ जे हेठां मुगलिया मस्जिद, जंहिंखे आसारे क़दीमा इमारत साज़ीअ जे फ़न ऐं तारीख़ खां जाहिल रोज़गार ख़ातिर मोहम्मद बिन कासिम मस्जिद मशहूरु करे सिंध जे तारीख़ सां बेढंगी ऐं बेहूदी मस्ख़री करे रहिया आहिनि, खां बादल शेर वारी मज़ार ताईं विच वारो मैदान मेले जो पिड़ हूंदो हुयो। कचा पका थला ठाहे अरोड़, रोहिड़ी ऐं सखर जा दुकानदार, मिठाई वारा ऐं होटलाई पंहिंजो धंधो सजाईंदा हुया। सिज लहण सां निज़ारो ई रेबी ऐं रमड़ेक थी वेंदो हुयो। फिटल किले जी भित तां बीही हेठि नज़र कबी हुई त ॼण ज़मीन ते आसमान जी चादर विछायल नज़र ईंदी हुई। जोगियुनि जे मुरलियुनि जूं मुख़्तलिफ़ दुनियूं ऐं बादल शेर जी मज़ार जे पधर में जोगियाणियुनि जो नचणु ऐं झुमिर विझणु जॻह वक़्तु ऐं माहौल खे मस्तु ऐं मतवालो बणाए छॾींदो हो। पोइ जॾहिं नारा कैनाल जी आरडी 40 वारी पुल पासे खां मुरलीअ जे मधुर ऐं मस्तु कंदड़ धुन ॿुधण में ईंदी हुई त ॼण ॿियनि जोगियुनि जूं मुरलियूं मंडिजी वेंदियूं हुयूं। हर जोगी ऐं तमाशबीन जो कंधु वाह तरफ़ मुड़ी वेंदो ऐं उत्साह में भरिजी अखियूं पुल ॾांहुं वेंदड़ रस्ते ते खुपाए छॾींदा हुआ। उन पल जी सॼे छेड़े ते अरोड़ जो ॻोठ आहे त खॿे ते ॿिंडीअ जो नंढड़ो कुझु कचनि मुंहं ऐं कुझु ॿेड़ियुनि ते घरनि ते मबनी जोगियुनि जो ॻोठ। मुछनि वटियल, बुत भरियल सांवरो नौजवान जोगी मुंडी खां निकिरंदो त मुर्शिद जी चांठ ताईं मुरली वॼाईंदो ऐं झूमर विझंदो ईंदो। उहो जोगी आयो त ॿियनि जूं मुरलियूं बंदि सॼी राति पियो वाॼो कंदो ऐं नचंदे फाटंदड़ वही जोगियाणियूं मथसि काहट पयूं थींदियूं। बादल शेर जी मज़ार जे चौधारी सॼो मेलो अची मिड़ंदो। मूं इक़बाल खे तॾहिं पहिरियों भेरो ॾिठो ऐं ॿुधो। संभरां राग जी ख़बर कान हुयमि, पर चङो सुठो सम्झी वेंदो हुअमि। हाणे सोचियां थो त सम्झां थो त तन ॾींहंनि इक़बाल जो फ़न अञा रची रास न थियो ऐं उन
पूर्णता खे न रसियो हो जंहिंमें हींअर होसि। पर तॾहिं बि इक़बाल जी मुरली ॿुधण ऐं झूमर ॾिसण लाइ मां बादल शहर जे मेले ते ज़रूरु वेंदो हुउसि। मौलिया मस्जिद जे भितियुनि ते वेही जे हींअर अदम मौजूदु थी चुकियूं आहिनि, आगुर तरफ़ वारियूं असां राति जो राग ॿुधंदा हुआसीं, सुबुह जो मलाखड़ो ॾिसंदा हुआसीं ऐं पोइ कचड़ी मंझंदि जो मातम सां 10 मुहर्रम ते मेलो अंत खे रसंदो हो। मां सिंध जे हिन लोक विरसे जी शाहकार वारिस खे तॾहिं खां ॿुधंदो पियो अचां जॾहिं अञा सिंधी अवाम में सकाफ़त या लोक विरसे लाइ अञा एॾो लॻाव जज़्बाती हद ताईं न पैदा थियो। उहो सभु कुझु वन यूनिट ख़िलाफ़ु हलायल तहरीक दौरान थियो, छो जो सिंध जे अदीबनि, शाइरनि ऐं दानिश्वरनि उन हलचल खे ज़ुबान ऐं सकाफ़त जी जज़्बाती बुनियादनि ते शुरू कयो। उहो ज़रूरी बि हो। क़ौमियत, ज़ुबान ऐं सकाफ़त जे मामले ते हर इंसानु जज़्बाती थी सोचींदो आहे। अहिड़ी तरह अदबी ऐं सकाफ़ती प्लेटफार्म तां वन यूनिट ख़िलाफ़ु इक़्तिसादी ऐं सियासी हलचल खे आंदो वियो ऐं आख़िर सिंध जो नक्शो वरी दुनिया जे नक्शे ते लीकजी आयो। उन सकाफ़ती आयात जी हलचल दौरान विसारे छॾियल लोक विरसो ऐं सकाफ़ती तरको सिंधी अवाम में वरी मक़बूल ऐं मशहूरु थियो। मग़रबी मौसीक़ी ऐं सकाफ़त ऐं पाकिस्तान आबाद हिंद मुस्लिम सकाफ़त जी सरकारी पुष्ट पनाहीअ करे सिंधियुनि में पंहिंजी ज़ुबान ऐं सकाफ़त लाइ कमतरीअ जो अहसासु जो वधी रहियो हो, सो घटिजी मुहबत में मटिजणु लॻो। सिंधी मौसीक़ार, ॻाइणा ऐं साज़ वॼाईंदड़ ईअं उभिरी सारी सिंध में शोहरत माणे विया जीअं वारियासे ते वसकारे पुॼाणा गाह ऐं गुलज़ारियूं थी वञनि, जन शयुनि खे असां ॼटकी शइ सम्झी ऐं चई तर्क करे छॾियो हो, तंहिंखे अलाही जी किथां किथां ॻोल्हे खोटे कढी स्टेज ते आंदोसीं। ऐं अहिड़ीअ रीति इक़बाल जोगी बि अरोड़ जे उदास वादियुनि मां छिकिजी शहरनि जी स्टेज जो सींगार थी पियो ऐं अरोड़ जे तारीख़ी मिटीअ जी भिनी भिनी बूइ सां सिंध खे वासे छॾियईं। जन लोक फनकारनि सिंधी मौसीक़ी ऐं साज़नि खे यूरोप, अमेरिका ऐं सारी एशिया खंड में मशहूरु कयो, पंहिंजे फ़न जी अज़मत खे तस्लीम करायो, तन मां इक़बाल बि हिकु हो। 1974 ईस्वीअ में कराचीअ में सिंध सदियुनि खां बैन अल-अक़वामी सेमिनार मुनक़िद थियो। उन महिल ताईं इक़बाल सिंध में मौसीक़ीअ जे दुनिया में रोशन सितारे जा चमकी रहियो। बुज़ुर्ग पीर हसामुद्दीन मूं ते उन सेमिनार में शिरकत भरण लाइ ज़ोर भरियो ऐं अरोड़ जे उरूज ऐं ज़वाल ते पेपर तयारु करण लाइ चयो। उन पेपर ते तहक़ीक़ करण खां पोइ जॾहिं बि मां इक़बाल खे ॿुधंदो या ॾिसंदो हुउसि त सम्झंदो हुउसि त अरोड़ जे क़दीम आसारनि वारनि खंडनि मां निकिरी आयल कंहिं जोगीअ जे रूह खे ॾिसी या ॿुधी रहियो हुउसि। सिकंदर यूनानीअ सां गॾु आयल यूनानी मोरिखनि जिते अरोड़ जे शहर ऐं शहरवासियुनि जा गुण ॻाया आहिनि, उते उतां जी मौसीक़ी ऐं जोगियुनि खे बि न विसारियो आहे। हिननि बीनुनि रस्ते जोगियुनि खे न रुॻो नांगनि खे वस कंदे ऐं संदनि ज़हर कढंदे ॾिठो, पर पंहिंजे मौसीक़ीअ रस्ते जानवरनि ऐं इंसाननि जे बीमारियुनि जो इलाजु कंदे बि ॾिठो। केरु थो चए त हिन जोगी फ़क़ीर जे मुरलीअ जे धुन ऐं लय में उहो असरु न हो। माण्हू मर्ज़ त छा, पर इक़बाल खे ॿुधी अलाए जे कहिड़ा कहिड़ा गहरा घाव भुलिजी वेंदा हुआ। अरोड़ा जे जोगीअ जो रूह सदियुनि खां उन फ़न खे धारियुनि जे सियासी ऐं सकाफ़ती हमलनि खां बचाईंदो, लिकाईंदो, पालींदो ऐं तातींदो ॻाईंदो पियो आयो। मौसीक़ांस जे उन जोगीअ जे रूह आख़िर में इक़बाल जे जिस्म में अची वासो कयो ऐं यूनानी मोरिखनि जे बयान जी सदाकत जी साख भरींदो पियो रहियो ऐं हींअर कंहिं ॿिए जिस्म में वासे करण लाइ हैरान ऐं परेशान पियो भटकंदो हूंदो। इक़बाल खे ॿुधो ऐं ॾिठो त सभिनी हूंदो, पर हिन जे अंदर वारे इंसान खे कनि थोरनि ॾिठो हूंदो ऐं मां उन्हनि थोरनि मां हिकु हुजण जी दावा करे सघां थो। ॾाहा ॾुख ॾिसनि सो त दुनिया जे हर हिसे में थियो आहे ऐं थिए पियो। असांजा ॾाहा ऐं शाइर बि उहा ॻाल्हि 100% सच चई विया आहिनि, पर ॾात वारा बि ॾुखनि ॾोझड़नि ऐं सख़्तियुनि सूरनि में हुजनि सो रुॻो असांजी बदनसीब माथिरीअ में आहे। हितां जो फ़नकार ऐं तख़लीकार सदाईं सूरनि जे सफ़र में या सेज ते हूंदो आहे। असांजी क़ौम ई आहे जंहिंजो फ़नकार ऐं तख़लीकार सुञ ऐं सूरनि जी सरमाए सां मालामाल हूंदो आहे। उहो ई इक़बाल जोगी बि हो। हू सिंध जे ॿियनि फ़नकारनि ऐं ॾात धणियुनि खां धार न हो।
दुनिया जे ॻोल्हे ते पंहिंजे फ़न जे अज़मतुनि जा पेरा छॾे अज़मतुनि जा इल्म खोड़े आयल ही फ़नकार पंहिंजे मुल्क में त छा जूए में बि गुमनाम ऐं गुरबत वारो जीवन घारींदो रहियो। सारी दुनिया खां पंहिंजी वॾाई ऐं साख मञराईंदड़ पाण पंहिंजी हैसियत ऐं अज़मत खां बि आगाह कोन हुयो त ॿियनि खे कहिड़ी मयार। साल खनि थिया मां ॻोठां लही शाम वक़्तु पुल तरफ़ सवारीअ लाइ पिए आयुसि। बादल शेर वटि कंहिं खीकारियो, मियां साईं सलाम अथई। मूं कंधु वराए ॾिठो त दरगाह जी चौदीवारीअ जे अंदरि इक़बाल मुरली हथनि में कयूं हथ ॿधियो बीठो। अड़ी इक़बाल आ छा? मां वधी भितड़ी ते पेर रखी ॾांहुंसि हथु वधायो। बाबल ईअं हथ न ॿधंदो कर, छो शर्मसार कंदो आहीं? मियां एॾा अखियुनि ॿूट न आहियूं। हिन वधी अची हथु ॾिनो। भिट जे नाते तव्हांजे दरगाह जा बि फ़क़ीर आहियूं, वरियनि खां नसुलनि खां पाड़े में पिया रहूं, उन न्याज़मंदीअ खां बि छो था विञायो? उहो हिकु क़बर जी वधियल थल्हे ते लोड़ खे टेक ॾेई वेही रहियो ऐं मुरली पासे में रखी छॾियईं। मां चौदीवारीअ वारी भितड़ीअ ते ॼंगूं लड़काए वेही रहियुसि। इक़बाल, हाणे त वॾो फ़नकार थी वियो आहीं, हिंद सिंध ऐं आलम में नालो करे आयो आहीं, हाणे त को ठठ ठांगर कर। मूं खेसि चयो, अड़े मियां साहब कहिड़ी था पुछो, तव्हांजो बि त सिंध जे कुंड कुड़छ में पिया नालो ॿुधूं, पोइ तव्हां कहिड़ो ठठ ठांगर कयो आहे? सवारीअ लाइ फटफटी बि कान अथव। जहिड़ा तव्हां फ़क़ीर तहिड़ा असां। असांजे दरगाह जी भिटाईअ जे लोड़े सां मुंसलिक हुअण सबबि असांखे फ़क़ीर या मियां सॾीनि। बाक़ी फ़न वरी बाबल कहिड़ो आहे? मिड़ई पिया वॾनि जे हुनर ऐं रीति खे हलाईंदा अचूं। मां छा आहियां? तव्हां बाबे मरियात खे न ॿुधो हो न, तॾहिं तव्हां मूंखे फ़नकार चयो। जॾहिं बाबे जहिड़े बीन वॼायमि तॾहिं सम्झंदुसि त जोगी पुट जोगीअ जो आहियां। पोइ असां काफ़ी वक़्तु कचहरी कंदा रहिया हुआसीं। सिजल थे धारे पुल तरफ़ आयासीं। पुल ते ॿिंडी वारे चौक ते अची मां रोहड़ीअ लाइ बगीअ में चढ़ियुसि ऐं इक़बाल ॻोठ तरफ़ लॾियो। मां रस्ते ते सोचींदो रहियुसि त केॾी न निवड़त ऐं निहठाई हुई हिन फ़नकार में। जंहिं लाशऊरी तौरु सम्झो पिए त फ़न जी तकमील फ़नकार जो मौत हो ऐं हू अञा बि पोराइता माण्हुनि लाइ मंज़िलूं मारे रहियो। आख़िरी भेरो इक़बाल जी मूंसां खरीअ में मुलाक़ात थी। अरोड़ ऐं रोहिड़ीअ जे विच में हीअ नंढड़ो ॻोठ अरोड़ वारे पके रोड ऐं पुराणे नारे वाह जे विच में आहे। नारा इलाइक़े लाइ वॾी अनाज ऐं जिन्स जी होलसेल मंडी आहे। तबियत ठीकु न हुअण सबबि हेल ॾाॾे जी उर्स तां 5 जमादुल सानी शायदि 24 या 25 फरवरी 1987 ईस्वी सवेर भेरो मोटियुसि। पुल तां सालिया पट जो सेठ मोटर साइकिल ते खयूं आयो, पर रोहिड़ी पुॼाइण बजाए खरीअ पंहिंजे कारखाने ते चांहि कचहरीअ लाइ तरसायई। असां ॿाहिरि थले ते कुर्सियूं कढी तिड़के ते थी वेठासीं। का महिल न गुज़री त हिकु टांगो रोड तां लही असांजे साम्हूं अची बीठो। मूं सम्झो को ग्राहक लही ॾेती लेती करे या आर्डर ॾेई वठी रवानो थी वेंदो, पर को बि न लथो। ओचितो आवाज़ ॿुधमि, बाबल खे फ़क़ीर जो सलाम। टांगे ते अॻियां कोचवान सां इक़बाल वेठो ऐं निवड़ी हथ ॿधी सलाम करे रहियो। अॼु सवेर ई दरगाह तां मोटिया आहियो? मां हींअर पियो मोटां, मिड़े ॻोठ में को टिमजण थी पियो हो, सो वियुमि बि देरि सां। हिन ॻाल्हि खुटाई। हाओ फ़क़ीर। मां उथी वटसि वञी खेसि हथु ॾेई ॿियनि सवारियुनि खे बि खीकर कई। तबियत ठीकु न आहे, मज़ो न पिए आयो, सो सवेर ई मोट थी। लहो त कचहरी करियूं, गरम गरम चांहि बि पी। पोयां कंहिं ॿिए टांगे ते रोहिड़ी खयूं हलंदोसि आहियां। हू टांगे तां लही 10 विखूं विझी कुर्सीअ ते अची वेठो त उब साईअ में पइजी वियो। 5 मिंट खनि त पाण संभालण में लॻसि, पोइ पाणी घुरियाई। फ़क़ीर ख़ैर त आहे? मूं कुझु ॻणतीअ में पइजी पुछियो। कंहिं डॉक्टर साक्टर खे नथो ॾेखारी? पाण ई ख़ैर थी वेंदो। हिन पाणी पी हथ जे पिनीअ सां मुछूं साफ़ ऐं ठीकु कंदे चयो, असां फ़क़ीर बि सैलानी त असां जूं बीमारियूं बि सैलानी। 1-2 ॾींहं मांझांदो करे पाण ई हलियूं वञनि।
2 3 ॾींहंनि खां पंधु करणु ऐं हॾु हणण सां सहको थियो पवे। हिकिड़ो डॉक्टर ॾे, कहिड़ो डॉक्टर ॾे वञूं, पंहिंजी सुती फकी पिया करियूं, डॉक्टरनि ॾे वञूं त पोयां घर जी पूरत कीअं थिए। चांहि पी पूरी कईसीं त अरोड़ तरफ़ खां हिकु टांगो बि आयो। हिकु माण्हूअ जी जाइ अॻियां हुई, कोचवान लही बम ते वेठो ऐं असां ॿई सेठनि खां मोकिलाए टांगे ते चढ़ियासीं। रोहिड़ीअ हिन महिल ख़ैर में थो वञे। टांगो हलियो त मूं इक़बाल खां पुछियो। उन ॾींहं वारे इक़बाल जे जवाब मूंखे न रुगो छिरकाए छॾियो, पर अहिड़ी हैरत में विझी छॾियो जा अञा ख़तमु न थी आहे। साईं, वञा पियो गदा शफ़ा लाइ, हिन वराणियो। ॿियो न त उते असां फ़क़ीरनि लाइ कहिड़ी पकी पई आहे जा खाइण वेंदुसि। इक़बाल, छा थो चईं? तो जहिड़ो अज़ीम फ़नकार हिन उमिरि में सिहत सां दर दर सहन। मां वधीक कुझु न चई सघियुसि। वरी संदसि में चिताए ॾिसी चयमि कि न भोग पियो करे। भोग चर्चा साईं भरियल पेट सां थींदा आहिनि। नामाचार ऐं फन पेट न भरींदा आहिनि। हिन थधो साह भरे चयो, माण्हू आहियूं मियां साहब, को नांग न आहियूं जो मिटी खाऊं। एॾो नालो कमाईंदड़, मुल्क जो दूर दूर ॾेहां ॾे मशहूरी कंदड़ फ़नकार एतिरो बि न वटे सघे जो हयातीअ जा पोयां ॾींहं घर आराम सां वेही ॿवेला मानी खाई सघे। मां रोहिड़ीअ ताईं हैरत जे सागर में टुॿियूं पे खाधमि। पंप वटि टांगो बीठो त इक़बाल ॿांह खां वठी धूंधाड़े दुनिया में मोटाए आंदो। छॾियो इन्हनि ॻाल्हियुनि खे। हिन लही मूंखे बि लहण में मदद कई। बीबी भली ढके भली, असां सिंध जी फ़नकारनि जो कहिड़ो क़दुरु आहे। दर दर सैन हणी पिनूं, न त बुख मरूं। असांजे हयातीअ जो राज़ ते सोचियो ई न। बे अंत जो अंत कंहिं लधो आहे। 8 ॾींहं थिया आहिनि। डॉक्टर जी ॾसियल दवाउनि जेतिरा पैसा बि बचाए न सघियो आहियां। अॻे सेठियुनि जे साम्हूं तव्हां सां सची न कयमि, बसि ना वॾो देह वीरान। हिन मोकिलाणीअ खां अॻु में खिली चयो, तव्हां अदीबनि ऐं शाइरनि वटि छा आहे? असां खां ॻुझा तव्हांजा हाल बि न आहिनि। तव्हां सां त वॾनि जी दुआ आहे जो 2 अखर पढ़ी कुझु कमाइण जहिड़ा थी पिया आहियो। न त तव्हां बि पंहिंजा किताबड़ा ऐं चोपड़ियूं छपराए रेल गाॾियुनि ऐं बसनि में विकिणंदा वतो हा। हिन हथ ॿधी मोकिलायो ऐं चौक ताईं बीन वॼाए गदा शुरू कई। उन ॾींहुं अख़बार में इक़बाल जे मौत जी ख़बर पढ़ियमि त सखर फ़ोन करे तफ़सील मालूम करण जी कयमि। भाउ ॿुधायो त पने आकल तरफ़ पंहिंजे अॻुजाए पुट जे ॻोठु शादी कमाइण वियो। उते दिलि जो दौरो पियुसि ऐं मरी वियो। खेसि वसियत पटांदड़ अरोड़ में बादल शेर जे मक़ाम में दफ़नायो वियो। सो सिंध जो फ़नकार ऐं तख़लीकार ईअं कूत गुज़रान लाइ डुकी डुकी थकिजी टुटी टिड़की भॼी भुरी मलकल मौत जो कूत थियो वञे। उहा रुगो इक़बाल जी न, पर हर फ़नकार ऐं तख़लीकार जी जीवन कथा जी पुॼाणी आहे, जो सारी उमिरि पंहिंजो रत सत ॾेई नूर निचोए सिंध जी जोत जलाए थो वञे। केई कलाकार ऐं रचनाकार अहिड़ीअ रीति पंहिंजी उन क़ौम जी सकाफ़त ऐं समाज जे आहूतीअ ते पंहिंजे जीवन जो बलिदान ॾेई विया, जंहिं वटि संदसि क़दुरु कंहिं नाइट क्लब जी नचणी या कंहिं हीरा मंडीअ जे बेसुरी ॻाइणीअ जी ख़ाक पा जेतिरो बि न आहे। जे अहिड़ा फ़नकार यूरोप में पैदा थियनि हा त साल में रुगो 2 शो करे एतिरो कमाए वञनि हा जो न रुगो पंहिंजी ज़िंदगी आराम सां गुज़ारीनि हा, पर पोयनि 1-2 नसलनि लाइ बि केच करे वञनि हा। इक़बाल यूरोप में हुजे हा त संदसि मुरलीअ ते $1,00,000 जा वाक लॻनि हा, पर सिंध में हू उन करे कुनीअ में कणा बि न छॾे वियो। शायदि अहिड़नि फ़नकारनि ऐं तख़लीकारनि लाइ ई अयाज़ चयो आहे, जे पंहिंजो नूर निचोए विया ऐं तुंहिंजी जोत जलाए विया, से लुड़क मिटीअ में लोए विया, पर छा छा मोती पाए विया।